अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो नंगर न्यूज़। ख़बर शामिल करियूं था मकली खां। हिन ख़बर जे लाइ असां सां ताउन कयो आहे ब्रेड एंड बटर, जेको नालो आहे एतमाद जो। आवाम पंहिंजे वोटनि जी तस्दीक वारे अमल में सही रजिस्ट्रेशन कराए त जीअं वोटर लिस्टुनि खे दुरुस्त करे सघिजे। ज़िले इलेक्शन कमिश्नर ठट्टो अज़रा मैसर चयो आहे त चूंडूं करणु जमहूरी अमल आहे, जेको वोटर लिस्टुनि खां सवाइ नामुमकिन आहे। हिन चयो त वोटर लिस्टुनि जी दुरुस्तगी चूंडुनि जे जमहूरी अमल जे मुकमल थियण लाइ तमामु ज़रूरी आहे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हिन आशिमाबाद सोसाइटी मकली में मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे दौरे दौरान मोज़िज़ ऐं मक़ामी माण्हुनि सां ॻाल्हाईंदे कयो। उन ई मौक़े ते हिन घर घर वोट तस्दीक वारे अमल जो जाइज़ो वरितो ऐं अमले पारां वोटनि जे दाख़िला, ख़ारिज ऐं तस्दीक जो रिकॉर्ड चेक कयो ऐं इत्मिनान जो इज़हार कयो। हिन चयो त माण्हू पंहिंजे वोटनि जी सही रजिस्ट्रेशन खे यकीनी बनाइनि त जीअं ग़लती खां पाक वोटर लिस्टूं तयारु करे सघिजनि। तव्हांजे पंहिंजे शहर मकली में ब्रेड एंड बटर खणी आई ज़ाइके, खुशबू ऐं लज़्ज़तुनि जो हसीन इम्तिज़ाज। बहितरीन क्वालिटी ऐं खुशबूदार ज़ाइको, उहो मुनासिब क़ीमत में। ब्रेड एंड बटर जेको नालो आहे एतमाद जो। एड्रेस दुबई सुपर स्टोर जे साम्हूं, गुलामला रोड, मकली।